नाज़रीन, घारे वेझो तले ढंढ ते फिशरीज़ खाते पारां लाइसेंस जारी करण बावजूद बासर जे कब्ज़े ऐं धमकियूं ॾियण ख़िलाफ़ इंसानी हक़नि जी तंज़ीम ऐं मलाह बिरादरी पारां एहतजाज कयो वियो। पेश आहे इमरान शाह जी रिपोर्ट। थाकरो रोड ते घारे खां अॻियां तली ढंढ जंहिंजी इरादी 400 एकड़ खां वधीक आहे, जेको पाणी फिशरी डिपार्टमेंट जो आहे। ऐं हींअर असांखे ख़बर पई त जेके लाइसेंस फिशरी डिपार्टमेंट जारी कया आहिनि मलाहनि खे, उन्हनि मलाहनि खे हिकिड़ो कराची जो गुंडो आहे जेको बेदख़ल करणु चाहे थो। ख़बर असांखे पई त कल्ह फिशरी डिपार्टमेंट जा ऑफिसर विया हुआ, उन्हनि खे बि उहो गुंडो असले ज़ोर ते हिरासां करे रहियो आहे। अॼु जॾहिं मलाह हिते घारे पिया था, असां बि ॾिसणु आयासीं। हे तव्हां ॾिसो पिया वीचारा मलाह आहिनि, डाइनि पिया, हिननि सां नाइंसाफ़ी आहे। असां तव्हां नुमाइंदनि जे तोसत सां आला हुकूम खां मुतालबो था करियूं, महिरबानी करे इन ज़ालिम कब्ज़ेगीर खे कंट्रोल कयो वञे। ऐं सुभाणे जेकॾहिं हिननि मलाहनि सां कुझु थियो, सुभाणे को माण्हू मरी पियो, उन जी ज़िम्मेवारी उन ते आइद कई वञे। ऐं छो पुलिस डिपार्टमेंट सुती पई आहे, ऐं सभिनी इदारनि खां, हसाद इदारनि खां, पुलिस खां, इंटेलिजेंस खां, जजनि खां मुतालबो करियां थो, महिरबानी करे मलाहनि सां इंसाफ़ कयो वञे। फिशरी डिपार्टमेंट सही कमु करे पई, हू बेलगाम माण्हू खे लगाम ॾिनो वञे। हिकिड़ा ग़रीब मलाह आहियूं, मच्छी मारंदल, जेको असांजो रोज़गारी मच्छी आहे। पंजाबी जेको आहे त असां हिते राति जो बंदूकूं खणियो अचे, असां ते फायरिंग करे बेगुनाह असां ग़रीबनि खे इन ढंढ खां हटाए थो। छो असांजो सरकार बि असांखे इहा ढंढ ॾिनी आहे भाई काइदे। ऐं फिशरी फिशरी वारा असांजा माण्हू विया, उन्हनि खे बि हटायो वियो। ऐं असांखे चए थो ईअं त ऐं हिन ढंढ जी प्रचार छॾियो ऐं मलाह जो ग़रीब जो छा असां ग़रीब आहियूं, असांजो इहो हक़ु कोन्हे जेको असीं मच्छी मारे ऐं असीं जेको गुज़र करे सघूं। हींअर असां पाण ते उन्हनि बंधन ते वेठा आहियूं, माना हरास खो रहियूं। जिते माण्हू अचनि था उन दाबा दड़का था ॾियनि, असांखे उते पेर बि लाहिण नथो ॾिए। ऐं उनजा माण्हू जेके आहिनि असांखे वॾो माना प्रेशर पिया विझनि त भई अव्हांजो हिते कुझु कोन्हे, ही माजिर पुराणो माण्हू आहे, फलाणो माण्हू आहे। ऐं असांखे हिन खां तहफ़ुज़ ॾिनो वञे, छो त असांखे माली जानी हाणे हिते नुक़सानु जेको असांखे गवर्नमेंट प्रूफ ॾिना न, असीं हिकिड़ा मछेरा आहियूं, मच्छी मारींदा आहियूं, मच्छी खाईंदा आहियूं। मच्छी सां ई वास्तो, न असांजूं के नौकरियूं आहिनि, न असांजूं के ॿनियूं आहिनि, न ॿार आहिनि। असांजी अगरि का रोज़गार आहे त बि इहा मच्छी पुछी आहे। जेकॾहिं असांजो को मिल्कियत त इहे ढंढूं आहिनि, उहो महिरबानी करे हिन पंजाबीअ खे त हटायो वञे, असांजे रोज़गार खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ ॾिनो